मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले में यूसी दरसाणो छिनो जे मलीर इतिहाद पैनल जो नामज़द उम्मीदवार चेयरमैन मोहम्मद रमज़ान खासखेली, वाइस चेयरमैन साजिद गुलाम जोखियो, वार्ड 1 जनरल काउंसलर अयास गुलाम जोखियो सां गॾु डिमलोटी जमा जोखियो ॻोठ हाजी नूर मोहम्मद जोखियो ॻोठनि जा दौरा कॉर्नर गॾिजाणियूं कयूं, जिन में ॻोठाणनि मोहम्मद आरिफ जोखियो, अदल खासखेली, खुदाबख्श जोखियो, शहबान खासखेली ऐं ॿियनि अॻवाननि गुलनि जी पतिन ऐं अजरकुनि सां इस्तक़बाल कंदे मलीर इतिहाद जे समूरे पैनल जी हिमायत जो ऐलान कयो। वाइस चेयरमैन साजिद गुलाम जोखियो ख़िताब कंदे चयो त ॻोठाणनि जे तरफ़ां मुकमल हिमायत करण ते समूरे मोज़िज़नि जो शुक्रगुज़ार आहियां। 24 जुलाई ते डिमलोटी जी अवाम जी सोभ जो ॾींहुं आहे।